वो अमीर इंसान कहिड़े कम जो न ग़रीब जे मदद करे, न मज़लूम जो सहारो थे, न यतीम ते नज़र करे, उहो कहिड़े कम जो। मां उहे अमीर ॾिठा, मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठा, जेके बाक़ाइदे काटननि जा जोड़ा पाए पोज़ हणंदा, गाॾी तां लहंदा, ॼण हिन जहिड़ो को अमीर ॿियो न हूंदो असांजी दुनिया में, असांजे शहर में। मां उहे बि माण्हू ॾिठा। वरी इन्हनि जी दुनिया जे लाॾाणे खां बाद में अॼु उन्हनि जी मां क़ब्र बि ॾिसां त ख़ुदा जो कसम वॾी वीरान वीरान लॻी पियूं आहिनि। का मालकी बि कान्हे, का मालकी बि कान्हे। जेको ग़रीब जी मदद थो करे, मज़लूम जो सहारो थो थिए, यतीम ते नज़र थो करे, मदीने वारे सुहिणे सरदार जी उन इंसान जे मथां दुआ आहे त तुंहिंजी क़ब्र कॾहिं बि वीरान न हूंदई मुंहिंजा सोना। जंहिं पैसे ते 2 फुट मथे थो हले, इहो तुंहिंजे मोए खां पोइ पोयनि खे बि माराईंदो अथई, पोयनि खे बि दरपदर ज़लील ऐं ज़नाऊं बि कराईंदो अथई, पोयनि खे बि अयाशियूं कराईंदो अथई। कदम उहो खण जो तुंहिंजे मोए खां पोयां यादि कनी न कनी, पर उन ग़रीबनि मज़लूमनि यतीमनि जी दुआऊं तुंहिंजे मथां क़ब्र में ख़ुशहाली कनी। आख़िरकार केतिरो बि ठाहींदो। असांजे माशरे में वरी ईअं, जंहिं हिकिड़ो घर वरितो या दुकान वरितो या ज़मीन वरिती न, उनखे थोरी टीकर मिली जाओ, कंहिंजे वातूं ॿुधंदो त बा फिलाणे एतिरी ज़मीन ठाही थी, पोइ वॾो फ़ख्र में वेंदो आहे, पोइ 2 फुट थोरो मथे थी वेंदो आहे। हाणे हिनखे कीअं लाइजे, रसो विझेसि। रसो कीअं, उन्हनि खे वक़्तु विझराईंदो। मां उहे अखियुनि सां माण्हू ॾिठा जिन केतिरो बि ठाहियो, आख़िरकार उहा उन्हनि खे नसीब न थी हिन दुनिया मां लाॾाणा करे। मुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे? चवां तो उहो कयो जेको तव्हांजे मोए खां बाद में बि क़ब्र ख़ुशहाली आबाद हुजे। वो रब जी ज़ात जो कसम, इहा जेका फूशर कयो था न, इन खां बाद में क़ब्र बि वीरान हूंदी अथई। इहो तुंहिंजो ॾोह न आहे, इहो सॼो जेको शैतान इब्लीस आहे न, तोखे इहो ई तो बरगिल आहे। रब जी ज़कातनि खां रोके वेठो थी, रब जी ख़ैर ख़ैरात खां रोके वेठो थी, अल्लाह जे रसूल जी पैरवी खां रोके छॾियो थी। रब्बुल आलमीन जे रसूल जी पैरवी कहिड़ी हूंदी? ग़रीबनि, बीमारनि, मज़लूमनि जो सहारो बणिजी भॼंदो वेंदो। साईं जन कंहिंजी तकलीफ़ बर्दाश्त न कंदा। तूं साईं जन जी पैरवी त नथो करे सघे, पर अल्लाह खे त ॾिस, जॾहिं मरंदे त मरण खां बाद में क़ब्र बि वीरान थींदी, जिन जे लाइ तूं केतिरो बि कंदे उहे तुंहिंजा कॾहिं न थींदा। अगरि ग़रीबनि ऐं मज़लूमनि ऐं यतीमनि जो सहारो बणिजी वेंदे त यादि रखजांइ, इन्हनि जी दुआउनि खां ई तूं अलाए केतिरो बुलंद थी वेंदे। हिकु ई त दुआ आहे जेका इंसान खे नज़र न ईंदी आहे, हिकु ई दुआ आहे। तव्हां उन्हनि शराबनि जे आॾो पंहिंजी मिल्कियत दौलत तव्हां लुटाईंदा आहियो जेके तव्हांजे पोयों ग़ीबत, तव्हांजी बुराइयूं कंदा आहिनि, तव्हां उन्हनि जे पोयों लुटाईंदा आहियो। उन्हनि ग़रीबनि जी त मदद कयो। हिकिड़ो दफ़ो तूं ग़रीब जी मदद करे ॾिस, उनजो सहारो थी वञे, उनजी मदद ॾिस। अल्लाह तो ॾिसे, मां ग़लति ॻाल्हि नथो कयां। रब जो रसूल प्यारो मुस्तफ़ा मोहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाड़े में नंढो मासूम 8 सालनि जो जेको सख़्त हालात में बीमार हुयो, सख़्त हालात में बीमार हुयो, फिर बि साईं उन पाड़े खां थोरो अॻिते घर हुयो, त उते साईं जन वञी, ॿियो कुझु न, साईं जन त ग़रीब हुया, जेको साईं जो हाल हुयो दुआऊं माना करे मथां वेही करे दुआऊं बि घुरे, पर उहो ग़रीब जेको मरण जी हालात में हुयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिसी, चेहरे मुबारक ते ॾिसी करे उहो साईं जन सहारो थी वेठा त बरसों थी वेठा त अल्लाह जे फज़ल ऐं करम सां उनखे छोकिरे खे राहत ऐं सुकून मिलंदी पई अचे। जेको मरण वारो इंसान अल्लाह जे रसूल जे दाख़िल थियण, इहो शायदि सहारो आहे। ग़रीब जे मथां सहारो थी बीहंदे न, त उन ग़रीब खे ख़ुशी मिलंदी आहे त मुंहिंजो को धारियो बि पंहिंजो आहे। हा, मुंहिंजो को धारियो बि पंहिंजो आहे। उहो ग़रीब मरण खां बि बची वेंदो आहे, अज़ियतनि खां ई बची वेंदो आहे, तकलीफ़ुनि खां बची वेंदो आहे। कंहिंजो रुगो सहारो थी ॾे, न ॾे त न ॾे, पर सहारो थी। जंहिं दुनिया वारनि खे ॾेखारंदो न, इहे उहे ई अथई। अलाह तव्हांखे हिदायत ॾींदो रब्बुल आलमीन। इहे उहे ई इंसान अथव जेके तव्हांजे तमाशे में
मोबाइलियूं खणी वीडिया भरींदा था। तव्हांजो जॾहिं थोरी बुरी ख़बर ॾिसंदा न त तोखे फिलाणो वठी वियो या फिलाणी पुलिस आई तोखे ॿधी वई, पोइ इहे तव्हांजी मन हिकिड़ी वॾी पोइ ते ग़ीबत लाईंदी अथव। जिन जी आॾो पाण खे तव्हां मोतबर सम्झंदा आहिनि उन्हनि जी आॾो कंहिं वक़्त में ज़लील बि थींदा आहियो, ख़्वार बि थींदा आहियो। कॾहिं कॾहिं ॾिठा हूंदो न इज़त वारे माण्हुनि खे बि हथ कड़ी वणी वठी वेंदा आहिनि बाज़ार में, ॾिठा हूंदो एतिरा काफ़ी सर। हा पर रब जेके रखे सो कंहिंखे केरु चखे, रब जेके रखे सो कंहिंखे केरु चखे। मुंहिंजा सोणा, मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त ग़रीबनि जी मदद कयो, मज़लूमनि जो सहारो थियो, यतीमनि ॾे नज़र कयो। रब तव्हांखे कॾहिं मुसीबत ऐं मुश्किलात में न फासाईंदो। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।